को टको कोन मिलियो आहे हिन टाइम ताणी असांखे जॾहिं यूसी कोन मिली आहे ऑफिस ई न मिलियो आहे स्टाफ ई न मिलियो आहे त बाक़ी असांखे किथां कुझु मिलंदो हाणे अञा तव्हां छा ताणी चवंदो इमाम बारगाह जे सफ़ाई जे हवाले सां या हिन हवाले सां तव्हां छा चवंदो तव्हां ऐं टाउन चेयरमैन सां ॻाल्हायो आहे या हुन आम्बू सां टाउन चेयरमैन ॻाल्हाईंदो सां असांजे वाइस चेयरमैन ॻाल्हायो आहे ऐं दुबारा छो त वाइस चेयरमैन असांजे टाउन जो मेंबर हूंदो आहे त आउं हुनखे दुबारा चवां थो ऐं एज़ ए यूसी चेयरमैन ऐं ख़ुदि बि टाउन चेयरमैन सां वरी राब्तो करियां थो त इनशा असांजे जेके इमाम बारगन जा मसइला आहिनि उहे फौरी तौर ते हल थी वञनि ताकी 9 ऐं 10 जो हितां जुलूस निकिरनि था उहे बग़ैर कंहिं तकलीफ़ जे पंहिंजे राहनि ते गामदन थी वञनि इनशा हिन मसइले खे हल कयो आख़िर में तव्हां छा चवणु चाहींदो आहे हितां जे असां आवाम खे पंहिंजे ॿियो आवाम खे मैसेज इहो ॾियणु चाहिंदो चवंदासीं त थोरो सब्र खां कमु वठनि ऐं इनशा ताला अलाह सां चाहियो त पाकिस्तान पीपल्स पार्टी हिन मसइले खे हल कंदो असां अॼु ताईं इहो चऊं था त जेके बि गवर्नमेंटूं आयूं हुयूं असांजे हिन ॻोठनि में अगरि मिसाल जे तौर ते पाणी आहे बिजली आहे गैस आहे या टूटा फूटा सड़क आहिनि से अॼु ताईं पाकिस्तान पीपल्स पार्टी ॾिना आहिनि ॿिए कंहिं पार्टी कोन ॾिना आहिनि ऐं लिहाज़ा हींअर बि असां पाकिस्तान पीपल्स पार्टी सां उमेदु रखूं था ऐं इनशा उहो कंदो ऐं असां चऊं था त इनशा ताला असां थोरो सब्र ते इनशा असां सभु कुझु कमु कंदासीं इनशा वॾी महिरबानी